ये लाइव स्टॉक मेलो असां हिन जे करे लॻायो आहे त सिंध गवर्नमेंट इहो तय कयो आहे त असांखे लाइव स्टॉक खे बूस्ट ॾियणो आहे, लाइव स्टॉक खे असांखे अॻिते वधाइणो आहे। ऐं पूरे पाकिस्तान में जेकॾहिं तव्हां ॾिसो त लाइव स्टॉक वाहिद सेक्टर आहे जेको बहितर जंहिंमें ग्रोथ आहे। अदरवाइज़ ॿिया जेके बि डिपार्टमेंट में आहे उन्हनि में या त नॉमिनल आहे या त वरी उहो पोइ वञी रहिया आहिनि। असां ॿी जेका सभ खां वॾी शइ आहे उहा इहा आहे त असां हमेशह इहो विसारे वेहंदा आहियूं त असांजी मिनिमम 43% जेका पॉपुलेशन आहे सॼे मुल्क जी, उनजो गुज़र सफ़र सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़राअत ऐं लाइव स्टॉक ते आहे। त असां उन्हनि खे विसारे वेहंदा आहियूं, उन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं असां वटि हिकिड़ो माहौल जुड़ी वियो आहे त लाइव स्टॉक जो कमु उहो माण्हू कंदो जेको माण्हू घर में निकम हूंदो। ईअं कोन्हे असां वटि असां यूनिवर्सिटियूं डेवलप करे रहिया आहियूं, इंस्टीट्यूट डेवलप करे रहिया आहियूं ताकी माण्हुनि खे पढ़ाए लिखाए उन्हनि खे इन कम सां लॻायूं त उहो मुल्क जी तक़दीर खे मटाए सघनि। हूअं बि जॾहिं असीं लाइव स्टॉक जो हीअ एक्सपो कयूं पिया त उन में असांजो जेको मेन असांजो 2-3 शयूं आहिनि में हिकिड़ो त लाइव स्टॉक खे बूस्ट ॾियणो आहे ऐं लाइव स्टॉक खे उजागर करिणो आहे ताकी माण्हुनि खे में शौर पैदा थिए ऐं माण्हू इन तरफ़ अचनि, लाइव स्टॉक में इन्वेस्टमेंट अचे। ऐं ॿियो त जेके उन में कमु करे रहिया आहिनि उन्हनि खे ॼाण ॾेई सघूं, उन्हनि खे नॉलेज ॾेई सघूं त तव्हां पंहिंजी लाइव स्टॉक खे कीअं बहितर करे सघो था। जीअं ब्रीडिंग असां वटि नई टेक्नोलॉजी आहे या वरी असां वटि माल खे बहितर करण जे लाइ ॿिया कहिड़ा तरीक़ेकार आहिनि, छो त हुनजो मेन कारण हूंदो आहे माल पालण जो त गोश्त ऐं खीर हासिलु करणु। त उहे गोश्त ऐं खीर असां कहिड़े तरीक़े सां बहितर अंदाज़ में हासिलु करे सघूं था, कहिड़ियूं ब्रीड्स रखी करे असां बहितर अंदाज़ में हासिलु करे सघूं था। ऐं पूरे पाकिस्तान खे ऐं पूरी दुनिया खे ख़ासि तौर ते सिंध जूं जेके असांजूं स्पेशल ब्रीड्स आहिनि उहे असां एग्ज़िबिट करणु चाहियूं पिया, उन्हनि जो तारुफ़ कराइणु वञूं पिया। ऐं अॼु जे मेले सां मां सम्झां थो पूरे पाकिस्तान ॼाणे वरितो आहे त सिंध जानवरनि जे हवाले सां केतिरो मालामाल आहे ऐं सिंध में केतिरियूं ज़बरदस्त ब्रीड्स आहिनि जिन में वॾो पोटेंशियल आहे। तव्हां 33 लख जी हिते बकरी बि ॿुधी हूंदी ऐं उन हवाले सां मां सम्झां थो असांखे इन ते वधीक कमु करण जी ज़रूरत आहे ऐं असां कमु करे रहिया आहियूं। ऐं मां इहा उमेदु रखां थो त हीअ असांजा जेके मेला मलाखड़ा आहिनि इन सां लाइव स्टॉक में बहितरी ईंदी। उसमें मां हिन में तव्हांखे ॿुधायो सिक्योरिटी जा असांजा पूरा इंतज़ामात आहिनि। तक़रीबन 671 सिक्योरिटी जा एहलकार आहिनि उहे हिते लॻियल आहिनि, छो त हीअ ग्राउंड तमामु वॾो ग्राउंड आहे। ऐं हिन जॾहिं तव्हां मार्कियुनि खे ॿाहिरियां फिरी ईंदो, हिननि मार्कियुनि में फिरी ईंदो तव्हांजो घटि में घटि 2-2.5 किलोमीटर पंधु थींदो। ऐं अहिड़ी पूरे असर में चौधारी तव्हांजी फोर्सिस लॻियल आहिनि, मुख़्तलिफ़ जाइनि ते लॻियल आहिनि। ऐं प्लस में जेके असांजा ॿाहिरियां मिनिस्टर्स अची रहिया आहिनि उन्हनि जे प्रोटोकॉल में आहिनि किथे। ऐं असां वटि सिक्योरिटी जो कोई इशू कोन्हे। असांजूं लेडीज़ जेके असांजे डिपार्टमेंट जूं डॉक्टर्स आहिनि, असांजा स्टाफ वारा आहिनि, उहे सभई हुन सां कोऑपरेट कनि पिया ऐं सॼो कमु असांजो बहितर हले पियो। गेट में चेकिंग कोन थिए, रिकॉर्ड कयो आहे जेके ख़ुदि माण्हू अहिड़ा आहिनि चेकिंग कोन कई अथनि, लेडीज़ जी चेकिंग कोन्हे। उनमें हर वक़्तु तव्हां हर माण्हू खे जेकॾहिं चेक कंदो त पोइ माण्हू अंदरि कीअं ईंदा। रैंडमली चेकिंग थिए पई ऐं उते वक़्तु हुनजो लॻाइण जो मक़सदु इहो आहे जेकॾहिं उते को मेटल का अहिड़ी शइ डिटेक्ट थींदी त हुनखे उहो ज़रूरु चेक कंदा। जेकॾहिं का शइ डिटेक्ट न थींदी त हुनखे चेक न कंदा। बाक़ी वक़्तु त सभु हलनि पिया, को प्रॉब्लम हूंदो त हुनखे जलींदा। मां डॉक्टर मुनवर अली राजपूत, एडिशनल डायरेक्टर पोल्ट्री प्रोडक्शन सखर। ही इवेंट जेको आहे सो असां पंहिंजे मिनिस्टर लाइफ स्टॉक अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी, साईं सरदार मोहम्मद शाह, असांजे सेक्रेटरी महेसर साहब जे विजन ऐं हुनजे जेको लाइफ स्टॉक सां दिलचस्पी ऐं हुनजे करे लॻायो वियो आहे। हिन में असां जेके हिते बर्ड शो, फिशरी, पेट शो, हुन सां गॾोगॾु लार्ज एनिमल पंजाब मां, सिंध मां, बलूचिस्तान मां ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां असां हिते मुख़्तलिफ़ ब्रीड्स घुरायूं। लार्ज एनिमल जूं सभई ब्रीड्स हुयूं, बकरियुनि जूं, रिढनि जूं ऐं बाक़ी अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि ॾिठो, असां ॾिठो, तमामु घणी आवाम जी पार्टिसिपेशन हुई, असांखे मोट मिली। असां उमेदु करियूं था त इनशाला अॻिले साल बि असां हिन खां बि सुठो लॻाईंदासीं ऐं दोस्तनि भाइरनि जी दुआउनि सां इनशाला। हिन सां हिकिड़ो ईअं थिए थो त असांजी हिकु त इंट्रोडक्शन थिए थी, असांजा भाग्य अचनि था, ॾिसनि था त जेकॾहिं
फलाणो ख़ान सुठो जानवर पाले थो त असां छो न, असां बि पाले सघूं था। इहो विजन हो त जीअं असांजा मालदार सुठे खां सुठा जानवर पाले पंहिंजे घर जी इकोनॉमिक्स, असां सिंध जी इकोनॉमिक्स, पाकिस्तान जी इकोनॉमिक्स वधाए सघनि, खीर में, गोश्त में, बेदनि में। ऐं हुन खां पोइ जेकॾहिं असांजी ज़रूरत पूरी थींदी, असांजे घर जी ज़रूरत पूरी थींदी, असां वटि जेका वाफ़र मिक़दार में का शइ हूंदी त असां हुनखे विकिणी सघूं था ऐं सुठो नाणो कमाए सघूं था, असां पंहिंजो घर खे सुहिणे नमूने सां हलाए सघूं था। थैंक यू वेरी मच। न इहे असांजे मतिलबु सॼो जेको ऑर्गेनाइज़ कयो अवॉर्ड न आहे, ही शील्ड आहे, एप्रिशिएशन शील्ड आहे डिपार्टमेंट तरफ़ां, डज़ंट मैटर, इहो अवॉर्ड न आहे, इहो असां हा त महिरबानी। मेले जे बारे में ॿुधायो। मुबारकबाद ॾियणु चाहियूं था बारी ख़ान खे, पंहिंजे लाइफ स्टॉक डिपार्टमेंट खे, सिंध गवर्नमेंट खे, त एतिरो माशाल्लाह बहितरीनु इवेंट पूरे पाकिस्तान में न थियो आहे एतिरो वॾो एक्सपो लाइफ स्टॉक जी तरफ़ों जेको थियो आहे इवेंट, त माशाल्लाह हज़ार लखनि जी तादाद में आवाम आई। ऐं पाकिस्तान जी आवाम, पाकिस्तानी अकेलो न, ॿाहिरियों चवनि था त ॿाहिरों मुल्क जा बि माण्हू आया आहिनि, त सभिनी खे मुबारकबाद ॾियूं था ऐं कंग्रेचुलेट करणु चाहियूं था एॾे सुठे इवेंट ते। कमी मुंहिंजी हुई, मां बि अची वियुमि हाणे आख़िर में, बसि ॿी का कमी आहे न, माशाल्लाह हर शइ बहितरीनु आहे, माशाल्लाह फैंटास्टिक। मुबारकबाद ॾियणु चाहियूं था वरी बि साईं। थैंक यू साईं, थैंक यू। अस्सलाम वालेकुम। तमामु ही जेको मेलो रखियो वियो गवर्नमेंट जी तरफ़ां, सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां, असांखे तमामु इंजॉय सुठी थी, जेको तमामु जेको आहे सो सुठी असांखे मज़ो आयो, तमामु जेको आहे सो असांखे ख़ूब ख़ुशी थी। अहिड़ा मेला लॻंदा रहनि, जेको आहे सो असांखे ख़ूब आला साईं जेको आहे सो इन मेलनि खे अञा वधाए, ऐं जिन्हनि ही मेलो रखायो आहे ॿाहिरनि, असां उन्हनि खे दुआऊं ॾींदासीं त भेनरुनि ॿाहिरनि जो ही तमामु सुठो हिकिड़ो मेलो रखियो वियो, तमामु हिकिड़ो सुठो असांखे लॻो। हैदराबाद में अहिड़ा मेला थींदा रहनि ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थिए। कहिड़ा कहिड़ा जानवर हिते बकरियूं आहिनि, मेंहूं आहिनि, ऐं जेको आहे सो उठ आहिनि, ढगा आहिनि, ॿिया जेके क़िस्म क़िस्म जा जानवर आहिनि जेके असां ॾिठा, ख़ूब असांखे इंजॉय थी, तमामु मज़ो आयो असांखे। जानवर आहे या पखी आहे? मच्छी आहे, जानवर त जानवर ई आहे, पाणी वारा जानवर आहे या पखी आहे? हा, पखी जानवर हिकिड़ो ई आहे। वॾो मज़ो आयो, तमामु असांखे ख़ुशी थी, अहिड़ा मेला लॻंदा रहनि। वॾी महिरबानी। सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.